नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो गाज़ी बजीर। थरपारकर खितो जेको मुसलसल इहे ख़बरूं ईंदियूं रहंदियूं आहिनि त मुसीबतनि जो, ॾुखनि जो ॾेह आहे। ज़रूरु थरपारकर मुसीबतनि खे बि मुंहुं ॾींदो पियो अचे, पर जॾहिं सावणी जूं बरसातूं पवंदियूं आहिनि त यकीनन इहे जेके मुसीबतनि जा लामारा जेके हूंदा आहिनि उहे माण्हुनि जे चहिरनि तां हटी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जे चहिरनि ते बरसाति जूं जेके छंडूं आहिनि उहे ख़ुशियूं खणी ईंदियूं आहिनि। हिन वक़्तु थरपारकर ज़िलो जेको बरसातनि जी जेका मौसम थर में दाख़िल थी आहे, उन जे करे मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि ते बरसातनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। थर में बरसातूं दाख़िल थी वियूं आहिनि, पर ॻाल्हि कंदासीं त हिन खिते जे सॼी सिंध जे बल्कि न पूरे मुल्क जी सूंहुं जेका बणियलु आहे कारूंजर वसी पियो आहे। कारूंजर जी जबल जी हंज मां नयूं वही आयूं आहिनि। रातो की पहर बरसाति कारूंजर जबल जी हंज मां नयूं वहाए छॾियूं आहिनि, जंहिंजे करे हर पासे पलर जी पालोड़ थी वई आहे। माण्हुनि जे चहिरनि ते ख़ुशियुनि जा बादल छायल आहिनि, मुख मुर्की पिया आहिनि। कारूंजर में ऐं आसपास जे इलाइक़नि ते बरसाति पवण खां पोइ नयूं वही अचण करे पलर पलटी पियो आहे। हर तरफ़ पाणी जूं छोलियूं नज़र अचनि थियूं। कारूंजर जो आशिक़ हिकु नौजवान दिलीप परमार जेको मुसलसल पंहिंजी फ़ोटोग्राफरी जे ज़रिए कारूंजर जा हसीन मंज़र कैमरा में क़ैद करे कारूंजर जे हुसन खे दुनिया लेवल ते मुतारफ़ कराए रहियो आहे। हीअ ॾिसंदड़ तव्हां वीडियो जेके ॾिसो पिया, हीअ बि दोस्त दिलीप परमार जे थोरनि सां ई मिलियूं आहिनि। यकीनन दिलीप थोरे अरसे में कारूंजर खे दुनिया लेवल ते मुतारफ़ करायो आहे। रातो की जॾहिं 2-2:30 वॻे जे बरसाति पई पए, उन टाइम बि दिलीप उन बरसाति खेवणनि जे ठकाउनि जे बावजूदु कारूंजर जूं तस्वीरूं, कारूंजर जी हंज मां वहंदड़ जेके नदियूं हुयूं उन्हनि जूं वीडियो क्लिप ठाहिण में मसरूफ़ हुयो। कारूंजर वसण खां पोइ उते जा माण्हू ख़ुशि नज़र अचनि था। के बनियूं पोखण जी तयारी में मसरूफ़ आहिनि, के वरी पलर पी पंहिंजी उञ उझाइण में मसरूफ़ आहिनि। कारूंजर वासी पाणी फुड़े जे लाइ प्यासा हुया। उन्हनि वक़्त जे हुक्मराननि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दाऊं बि ॾिनियूं, पर कंहिं इहो मसइलो हल न कयो। रातो की पियल बरसाति कारूंजर जे रहवासियुनि जूं उञ जेके आहे उहे उझाए छॾी आहे। हर पासे पलर जी थियल पालोट खां पोइ माण्हू पलर पाणी पी पंहिंजी उञ उझाए रहिया आहिनि। यकीनन कारूंजर जे वसण खां पोइ समूरी थर ते बरसाति पवण जा इम्कान मौजूदु आहिनि। बादल जेके आहिनि उन्हनि आसमाननि खे पंहिंजनि भाकुरनि में भरे रखियो आहे। हाणे जेकासे पूरे थरपारकर ते बरसाति पवण जा चिटा इम्कान मौजूदु आहिनि। उन जे करे हिते जा जेके रहवासी माण्हू आहिनि उहो ख़ुशि आहिनि, वधीक बरसाति लाइ दुआऊं घुरंदे नज़र अचनि था।